कंहिंजी सालगिरह आहे? कंहिंजी बि न आहे यार, मुंहिंजी मंगेतर जी सालगिरह आहे। वाकई? पोइ छा प्लान आहे? प्लान त यार कुझु बि न आहे। छो? तोखे कहिड़ी दिलचस्पी? ऑफिस में बस कमु आहे, इन करे मां को प्लान नथो ठाहे सघां। जल्दी फारिग नथो थी सघे? मुंहिंजी मंगेतर बि मूंखे इहो पई चवे, काश मां झटि फारिग थी वञा हितां। यार इहे जेके छोकिरियूं आहिनि न, इन ॻाल्हि खे कॾहिं बि नथियूं सम्झी सघनि। तव्हां चाहे हिननि ते केतिरो बि दिमाग़ु हणो, हू थियूं चाहिनि त सभु कुझु हुननि जे हिसाब सां थिए। पर यार ऑफिस में त मूंखे इलाही कमु आहे, मूंखे हिकिड़ो प्रोजेक्ट तयारु करे ॾियणो आहे। हू इहो चाहे थी त सभु कुझु हुन जे हिसाब सां थिए, पर ऑफिस में हिकिड़ो ज़रूरी प्रोजेक्ट मूंखे तयारु करिणो आहे। यार हू थी चवे मूंखे त तूं मूंसां लंच कर ऐं थोरो टाइम मूंसां गुज़ार। अगरि मां ईअं न कंदुसि त हू ईंदड़ 2 महीननि खां मूंसां कोन ॻाल्हाईंदी। या त माण्हू जॉब करे या त माण्हू शादी, पर इहे ॿई कम यार कॾहिं बि गॾु नथा थी सघनि। कमु कहिड़ो आहे? छा? इहो ई जेको ऑफिस जो प्रोजेक्ट आहे, हुन में करिणो छा आहे? कुझु बि न यार, बसि हिकिड़ी रिसर्च रिपोर्ट तयारु करे ॾियणी आहे, जेको इस्लामाबाद में ऑफिस खुली रहियो आहे उन जे हवाले सां। अच्छा, छा रिसर्च कई आहे अञा ताईं? इन ते त मां बि कमु पियो कयां। छा जब्बार साहब इहो कमु करण लाइ तव्हांखे चयो हो छा? न न, जब्बार साहब मूंखे न आहे चयो, मूं पाण ई कमु शुरू करे छॾियो। मूं सोचियो शायदि मूंखे बि कमु मिली वञे, इन करे मूं पहिरियों ई कमु शुरू करे छॾियो। त पोइ? तूं हुनजो फ़िक्रु न कर। गिफ्ट कीअं ॾींदे? यार सोचां थो इहो गिफ्ट मां पियुनि जे हथां ॾेई छॾियां। यार कमाल आहे, पियुनि जे हथां मोकिलींदे, पाण छो नथो वञी? यार मां नथो वञी सघां। अरे यार मां वेठो आहियां न, मां रिपोर्ट पूरी करे छॾींदुसि, वापसी ते अची मूंखां वठी वठिजांइ। वाकई? हा हा बिल्कुलु, मां संभाले वठंदुसि, को मसलो ई न आहे। थैंक्स यार, मां हमेशह तुंहिंजे बारे में बुरो सोचींदो रहियुसि ऐं तूं मुंहिंजे कमु पियो अची। मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु हिसाब किताब सभु बराबरि थी वेंदा ऐं हीउ अहसान मां तुंहिंजो ज़िंदगी भर न विसरंदुसि। थैंक यू दोस्त। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।